दोस्तों, कॾहिं कॾहिं के ख़्यालात दिलि में ईंदा आहिनि ऐं उहे कागज़ ते न लाहे सघंदो आहियां, पर के ख़्यालात अहिड़ा हूंदा आहिनि जेके कागज़ ते लाहे छॾींदो आहियां। कुझु ॾींहं अॻु में ही कुझु ख़्यालात आया हुआ जेके मूं कागज़ ते लाहे छॾिया ऐं जेके मुंहिंजा जज़्बात आहिनि उन्हनि जज़्बात जो शायदि 10% बि न हूंदा, पर पोइ बि पेश करियां थो। मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। मां पाण सां कूड़ ॻाल्हायां थो, पाण खे दिलासा ॾियां थो त मां सचो आशिक़, सचो क़ौम जो ख़ैरख़्वाह ऐं अलाह जो सचो बंदो आहियां। मां पाण सां कूड़ ॻाल्हायां थो, मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। जेको इश्क करे थो ऐं पाण खे मौत जी बाहि में न उछलाए, उहो आशिक़ कीअं थो सॾाए सघे। जेको क़ौम जे असासनि खे विकिणंदड़नि जी चांउठ टुपे, उन्हनि खे अजरक टोपी पाराए थो, उहो क़ौम जो ख़ैरख़्वाह कीअं थो सॾाए सघे। जेको अलाह जी आयतुनि जो इनकार कंदड़नि सां गॾु शराब पीए, उहो अब्दुल्लाह कीअं थो सॾाए सघे। मां पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हायां थो, मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। इन ई जन्नत में कहिड़ो मज़ो जंहिंमें तूं न हुजी। इन ई जहन्नम जो कहिड़ो ख़ौफ़ जंहिंमें तूं मूंसां गॾु न हुजी, जंहिंमें तूं मूंसां गॾु हुजी। जेके ज़िंदगीअ में रिवायतुनि खां हटी को इश्क नथा कनि, उहे मिटीअ में पूरजी वञनि था, ऐं जेके काक महल खे पार करण जो इश्क कनि था, उहे मिटीअ खां आज़ादु रूहानी आस्थाननि में घुमनि था। न हिननि खे घर ठाहिणो आहे ऐं न सोन जमा करे पाण खे तसली ॾियणी आहे। हू त बसि दरिया में मोह कनि था, चाहे उहो केतिरो गहरो छो न हुजे। मां पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हायां थो, मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। मां गुनहगारनि, कातिलनि ऐं ज़ोरीअ ज़िना कंदड़नि जी कहाणियुनि ते पर्दो रखां थो ऐं सम्झां थो त उहे मूंखे मुंहिंजे कर्ज़नि खां बचाईंदा। मां नेकीअ जा नवां रस्ता जोड़ियां थो, कर्ज़ खणी ख़ैरात करियां थो, सम्झां थो त अलाह मूंखे मोटाए ॾींदो। मां पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हायां थो, मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। तुंहिंजे वारनि मां वहंदड़ पाणी जॾहिं मुंहिंजे कननि ते पवे थो ऐं तूं वहिंजी रही आहीं, त छो सिंधूअ जो वहंदड़ लहरूं यादि अचनि थियूं। मूंखे पंहिंजो पाण खां बचायो। मां पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हायां थो।